चूंडको में पाकिस्तान रेंजर सिंध ट्रेड विंग पारां हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मर्ज़नि में मुब्तला मरीज़नि पंहिंजी चकास कराई। उन मौक़े ते मेडिकल कैंप में आयल डॉक्टरनि ऐं मरीज़नि सिंध टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त इन मूंसां बहितर मुतमिन ॾाढा डॉक्टर के कराची जा आहिनि, के सखर जा आहिनि, के हैदराबाद जा, के लाहौर जा, सभु डॉक्टर हिते मौजूदु आहिनि। फुल फैसिलिटीअ सां असांखे ॾाढो अंदरि वठी पर्ची असांखे हीअ मिले थी। वरी पर्चीअ खां पोइ असां डॉक्टर खे ॾेखारियूं था। डॉक्टर खे ॾेखारण खां पोइ असांखे मेडिसन सॼी फ्रीअ में थी मिले। तर इहो हुजे हा त ॿाहिराड़ी में बि लॻंदा आहिनि। इलाही माण्हू मुड़जमड़ा हुआ या कोट जुबो आहे या कादनवारी एरियाज़ आहिनि, इन्हनि में इहे माण्हू परे जेके ग़रीब माण्हू बग़ैर अप्रोच जे सखर वग़ैरह नथा पुॼी सघनि, उन्हनि खे कंसल्टेंट जी सर्विस हिते ॾिनी थी वञे। ही रेंजर्स वारा तक़रीबन कैंप्स कराईंदा रहंदा आहिनि। ॿियो ख़ारिश ॾींहं जो घटि, राति जो ख़ारिश वधीक थींदी आहे, उनखे स्केबीज़ चइबो आहे। औरतुनि जी ज़नानी जेके बीमारी हूंदियूं आहिनि या हमल जे दौरान जेके हूंदियूं आहिनि, खून जी कमी, ब्लड प्रेशर जो ज़्यादा हुजणु, या वरी इन ज़ैफ़ानी बीमारियुनि में बचेदानी जो हेठि निकिरी अचनि, ॿाहिरि निकिरी अचनि, या बचेदानी जो इन्फेक्शन वग़ैरह, हिते इलाज ये कैंप बिल्कुल फ्री है। मैं अल्ट्रासाउंड कर रही हूँ और इनको बड़ी हेल्प मिल रही है, ताकि यहाँ पे जो गरीब मरीज़ हैं, जो नहीं जा सकते हैं, सकर नहीं जा सकते, अफोर्ड नहीं कर सकते, उनके लिए ये यहाँ पर अरेंजमेंट ये बड़ी मीन्स की खिदमत है। तव्हां आयल मेडिकल कैंप जे डॉक्टरनि ऐं मरीज़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन इमरान अली मलाह सां गॾु ख़ालिद मलाह, सिंध टीवी न्यूज़, चूंडको।